ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। जाम शोरे खां त पैसा ॾियो कापी कयो। जाम शोरे में 12 क्लास जी पर्ची दौरान पैसनि एवज़ कापी कराइण जो इंकशाफ थियो आहे। स्कूल जे पटेवाले पारां शागिर्दनि खां कापी कराइण जा पैसा उगाड़ण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त सिंधु यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में इम्तिहाननि दौरान सरेआम कापी कराई वही है। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे एक ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। जाम शुरू खां त पैसा ॾियो कापी कयो। जाम शुरे में 12 क्लास जी पर्चे दौरान पैसनि एवज़ कापी कराइण जो इंकशाफ थियो आहे। स्कूल पटेवाले पारां शागिर्दनि खां कापी कराइण जा पैसा उगाड़ण वारी वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त पैसा ॾियो कापी कयो। जाम शुरे में 12 क्लास के पर्चे दौरान पैसनि एवज़ कापी कराइण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जाम शुरे जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी रहीम बलोच अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि? बिल्कुल मंजर सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी के गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में इंटर के पर्चे दौरान शागिर्दन का खर्ची उगाड़ण वाली वीडियो धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिती है। 12 दर्जे के अंग्रेजी के पर्चे में कापी करण लाइ उस्तादन की हिदायत ते स्कूल जा पटेवाला शागिर्दन का 50 का 100 रुपया खर्ची उगाड़ण में मसरूफ है। जैसे शागिर्दन जो चवण है तो स्कूल इंतजामिया हर शागिर्द का कापी करण लाइ खर्ची घुरे थी। खर्ची न ॾियण ते उस्ताद कापी केस करण की धमकी दिनी। मजबूरन 50 का 100 रुपया सदनी खर्ची दिनी। जे बाद स्कूल के अमले सुकून से शागिर्दन के इम्तिहानी सेंटर में कापी करण की इजाजत दी छड़ी। जी रहीम बख्श अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।